अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जंजईंदड़ नई एपिसोड्स में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा वॾेरो बालाज ख़ान मंठार खे छॾे ॾींदो, छा शाहनवाज़ ख़ान पंहिंजो पुटु ऐं पंहिंजी घरवारी जो ग़म सही सघंदो। इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियों जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर ईंदड़ नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियों अवां ॿारनि ते बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। दोस्तों जीअं त तव्हांखे असां पहिरियां किस्तुनि में ॿुधायोसीं त मंठार वारा वॾेरे शाहनवाज़ जी घरवारी ऐं उनजे पुट खे ज़रूरु ख़तमु कंदा। इहो ई थियो त तव्हां जीअं त गुज़िरियल किस्त में ॾिसी चुका आहियो त उन ग़रीबनि खे ख़तमु कयो वियो आहे। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त वॾेरो बालाज ख़ान तमामु घणे गुस्से में हूंदो उन्हनि जे पंहिंजे वफ़ादारनि जे मथां। मंठार खे चवंदो, जेकॾहिं तुंहिंजूं वफ़ादारियूं न हुजनि हा, तुंहिंजूं वफ़ादारियूं साम्हूं न अचनि हा त मां तोखे बंदूक जी गोली हिकु हणां ऐं हिकु गोली में तूं ख़तमु थी वञी हा, ऐं ॻोठ जे चौराहे ते टंगे तोखे उते ख़तमु कयां हा। पर छा कयां, मुंहिंजूं मजबूरियूं आहिनि, छो तुंहिंजूं वफ़ादारियूं उहे मुंहिंजे अॻियां अचंदियूं। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त शाहनवाज़ ख़ान खे जॾहिं ख़बर पवंदी त मुंहिंजी ज़ाल ऐं मुंहिंजे पुट खे ख़तमु कयो वियो आहे त हुनजे मथां तमामु घणो ॾुखियो वक़्तु ईंदो ऐं हू इन हालातुनि तमामु घणो ग़मगीन थी पवंदो। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त गुलाब ऐं शेरदिल वारा हिकु थी वेंदा, छो जो गुलाब हुनखे चवंदो त मां तुंहिंजे तरफ़ आयो आहियां, सिर्फ़ु हाणे तुंहिंजो आहियां। हुनखे रोशन जी ख़बर ॿुधाईंदो त रोशन किथे आहे, पर रोशन अञा ज़िंदा आहे, हुनखे वॾेरे बालाज ख़ान ख़तमु न कयो आहे। बहरहाल जेकॾहिं असां टाइम ते न पुॻासीं त बालाज ख़ान हुनखे ख़तमु कराए छॾींदो। दोस्तों असांजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु, अल्लाह हाफ़िज़। ऐं महिरबानी करे पंहिंजे शहर जो नालो कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा। अल्लाह हाफ़िज़।